वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व रफ़अना लक ज़िक्रक। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। व नहनु अला ज़ालिक मिनश शाहिदीन। व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मारो मिट मनी रजा सभई सरदार। हशर वेले हिसाब में जॾहिं महब थींदा महदार। उतलोयन वारा लख हज़ार पर मारो मछल हिकिड़ो। जत मिड़ोई जत पर मुझो जत पुनो। मुझो पुनो उत पुनो जित जाए जाए जतन जी। दिलो दस्तगीर
रखे को सवाने सद करे हकल में हाशिम शाह के वैलो वीर बने थोड़ी हुजे पंध परे तब कदो महाड़ मुरीद दे सलात खाबाद काबिल सद तकरीब सदर महफिल हजरत क़िबला साईं पीर सैयद महफूज अली शाह बुखारी नईमी दामत बरकातुहुल आलिया मेहमान जी वकार क़िबला साईं सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह बुखारी मद्दज़िल्लहुल आली जलसे दी सुह सिंगार जी वकार उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम मुअज़्ज़िज़ मेहमानान गिरामी ऐ मुझा प्यारा बुजुर्गों दोस्तों भाइयों अल्हम्दुलिल्लाह असांजे इलाके जी अबड़ा बरादरी जी तरफां इश्क़े मुस्तफ़ा ज़िक्रे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐ महबूबे सुबहानी कुतुबे रब्बानी शहबाज़े रामकानी किंदील नूरानी हैकले यज़दानी सैयदना व मुर्शिदना सैयद अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी रहमतुल्लाहि तआला अलैहि यारी शरीफ के सिलसिले में अजो जो ही बाबरकत प्रोग्राम मल्हाए रहिया आहिनि जंहिंमें असां परे खां वेझड़ाई खां पंध करे हिन प्रोग्राम में हाज़िर थिया आहियूं। अल्लाह पाक शल असां ऐं तव्हांजी हाज़िरी अबड़ा बिरादरी सां गॾु बारगाहे रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में ऐं बारगाहे गौसियत में कबूल मंजूर फरमाए। दोस्तों मगरब के हिसाब से इलाही टाइम गुज़री चुको आहे। मूं अवां जी ख़िदमत में कुरान शरीफ जा चंद कलिमात तिलावत कया उन्हनि जी माना ज़िक्र मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के सिलसिले में चंद ॻाल्हियूं अर्ज़ रखंदुस। उन खां बाद जंहिं हस्तीअ जी यारी शरीफ़ आहे उन्हनि जो ज़िक्र थींदो। मुसलसल प्रोग्राम रात ॾींहुं ऐं मौसम सियारे जी खाधे पीते जे मक़सद सां कुछ गले ते भी असर आहे। पहिरीं सोचो त साईं क़िबला सैयद महफूज़ अली शाह खां माज़िल थियो, पर पोइ सोचो त न अचण खां अचण बहितर आहे। सिंधी ज़बान जो मुहावरो आहे त जहिड़ो हाल हबीबा तहिड़ो पेश ॾींहुं। इंशाअल्लाह जन जे ज़िक्र जी महफ़िल आहे उहे महिरबानी फरमाईंदा, रब करीम भलाई फरमाईंदो। मूंसां गॾिजी मुंहिंजे महबूब करीम जे हिन फरमान ते अमल कजो त ज़य्यिनू
मजालिसकुम बिस्सलाम। मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो तो उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेझो। अचो तो वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असांजे तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। सल्लल्लाहु अलैहि चो सल्लल्लाहु अलैहि वरफ़अना लक ज़िक्रक। अल्लाह ताला की याद बाबरकत फरमायो जिब्राइल मुझे प्यारे महबूब की बारगाह में वञो मुझो हे पैगाम ने तो मिठा महबूब तुझे पाक रब फरमायो आ तो मिठा हबीब सा तुझे जिक्र के बुलंद फरमायो है। अल्लाह के महबूब के तो सब खबर पर पान फरमायूं जिब्राइल ना हिकड़ी गाल का विसारे मुझा साईं वा कड़ी पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिब्राइल मुझे रब करीम खां पुछिया तो पंहिंजे महबूब जो ज़िक्र कीअं बुलंद फरमायो आहे। मूंखां जो मुंहिंजी उम्मत पुछे उन्हनि खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि। जिब्राइल अलैहिस्सलाम वापस अल्लाह जी बारगाह में आया तो जेका जगह जेका हद मुकर्रर हुई जिते अची जिब्राइल अलैहिस्सलाम पैगाम वठंदो अॼु उन जाइ खां मुंहिंजे पाक रब फरमायो जिब्राइल अञा भी अॻिते अञा उते घणो वेझड़ो आयो। हाणे जिब्राइल अर्ज़ कयो मुंहिंजा मौला हेॾी महिरबानी त कॾहिं बि कान थी जे पंहिंजो मुर्शिद तव्हांखे चवे दवा हटी अञा बि ओॾो थी वई या उस्ताद शागिर्द खे चवे पोइ चवंदा त कुर्ब केॾा थी विया ही ख्वाब हो न ख्याल हो कि सॼे भर में विहारियो थोड़ी फ़कीरी हाल हो। जिब्राइल अलैहिस्सलाम अर्ज़ कयो मुंहिंजा मौला अॼु हेतिरी महिरबानी अल्लाह पाक फरमायो जिब्राइल अॻे मुंहिंजो क़ासिद है अॼु मुंहिंजे हबीब जो क़ासिद बणिजी आयो आहे। तुझे महबूब मोकिलियो आहे त मुंहिंजे रब करीम खां पुछी आहे त अवां मुंहिंजे ज़िक्र खे कीअं बुलंद फरमायो। अल्लाह पाक इरशाद फरमायो जिब्राइल मुंहिंजे हबीब खे फरमा त मुंहिंजा महबूब तुंहिंजो रब थो फरमाए ज़िक्र क ज़िक्री
असां तुझे ज़िक्र खे पंहिंजो ज़िक्र समझी वेठा तुझो ज़िक्र मां रब जो ज़िक्र तुझी मोहब्बत मुझी मोहब्बत तुझी इत्तबा मुझी इत्तबा उन खां अलावा मुंहिंजा महबूब जिते जिते मां रब जो ज़िक्र हूंदो उते तो मिठे महबूब जो ज़िक्र हूंदो मिठा महबूब सिर्फ एतिरो न इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी हिकु अहिड़ो मक़ाम ईंदो जिते मां रब जो ज़िक्र बंद थी वेंदो अल्लाह अल्लाह जा आवाज़ बंद थी वेंदा नमाज़ूं बंद थी वेंदियूं सभु कुझु मुंहिंजा ज़िक्र फ़िक्र बंद थी वेंदा फना थी वेंदी सारी कायनात सभु फना थी वेंदा को बि कोन हूंदो जो मुंहिंजो ज़िक्र करे मगर मां रब क़ाइम दाइम आहियां हय्युल क़य्यूम रब आहियां सभई फना थी वेंदा खत्म थी वेंदा मुंहिंजो ज़िक्र बंद थी वेंदो पर इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी मां हय्युल क़य्यूम रब तुझे मथां सलात मोकिले तुझो ज़िक्र पियो हलाईंदो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हाणे हिकिड़ो सवाल तो पैदा थिए तव्हां खां थो पुछां अदा ज़िक्र घणो ऐं वॾो अल्लाह पाक जो या मदीने वारे साईं जो ठीकु आहे क़ुरान अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाह से फरमाए तो सब तारीफ मां रब जे वास्ते युसब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति वल अर्द ज़मीन व आसमान वाला सब अल्लाह जी हमद में तस्बीह बयान करता एतरे कदर जो हजरत सैयदना मूसा अलैहिस्सलाम हिक साह में 100 दफा फरमाइंदो हो अल्लाह अल्लाह 100 एक दफो ख्याल कया एलो जिक्र को भी कोन कंदो होंदो न को करे सघंदो अल्लाह पाक फरमायो मूसा कलीमुल्लाह नील दरिया जी कंदीअ ते वञ उते हिकिड़ो वण आहे उन वण ते पखी वेठो आहे उन खां हाली हाली हवाली थी आहे मूसा अलैहिस्सलाम नील दरिया जे कंदीअ ते आया वण आहे उन वण ते पखी आहे पाण उन पखीअ सां ॻाल्हाइनि था पखी 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 टे दफ़ा सॾ कयो सॾ जो जवाब न ॾिनई चौथे सॾ ते जवाब अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह अग में जलाली पैगंबर कावड़ जी पयो ए पखी तू एडो नवाब थियो आ ते मु सॾ कया तो जवाब न ॾिनो चौथे सॾ ते तो जवाब ॾिनो आ छा ॻाल्हि आ अर्ज़ कयो पखी या मूसा माफ़ कजो सॉरी मां हिकिड़ो अमल पे पढ़ियो साईं फरमायो कहिड़ो अमल पे पढ़ियो अर्ज़ करण लॻो कलीम नबी जॾा खां रब मूंखे पैदा कयो आहे मां सुबुह जो उथी हिकु साह में 350 दफ़ा अल्लाह अल्लाह पुकारे पंहिंजे रब खे यादि कंदो हिकु साह में 350 दफ़ा एॾो अल्लाह जो ज़िक्र पखी हर जा हर बेटाई घोट रहमतुल्लाह अलैह के साईं शाह हबीब रहमतुल्लाह अलैह डांटो ॾिनो त वञी गाह करे या बकरी भुखी वधी पई आहे शाम जो साईं मोटी आयो पर गाह न हंदाई शाह हबीब साईं पुछो बेटाई साहब गाह
अर्ज की बाबा जे बुढ़े में जे बूटे में हथ पियो विझा कटन जेला उन मजा अल्लाह जे जिक्र जो आवाज पे आयो तो मुनासिब कोन समझो त मां अहिड़े बूटे खे कटिया जंहिं जेको अल्लाह जो जिक्र करे रहियो आहे। हर शइ खुदा खे ॾाढा सारा है तो वाकई जिक्र रब जो वॾो आहे पर हाणे असां छा कयूं रब खे फरमाए न मुंहिंजा महबूब जिक्र तुंहिंजो जिक्र तुंहिंजो घणो तुंहिंजो जिक्र वॾो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो छा जेला उलमाए किराम फरमाइनि था इन्ही जेला जो मुंहिंजा प्यारा सारी मखलूक अल्लाह सही खे याद कंदी आहे पर मखलूकात जो ख़ालिक पंहिंजे महबूब खे याद कंदो आहे। अरे असां वारा ज़िक्र सभु हिकु पासे रब जो ज़िक्र हिकु पासे। अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह पान मुझा प्यारा पूरी तालीम मदीने पाक में हासिल कयो मदीने शरीफ में सुफा मदरसे में पान तालीम हासिल कयो दौराने तालीम रोजानो रात जो अल्लाह के महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार नसीब थींदो हो जॾहिं तहसील थी दस्तार बंदी थी अल्लाह के महबूब ॿिए हाले रात जो ख्वाब में इशारो कयो फरमायूं अब्दुल हक तहसील थी वई हाणे इल्म तुंहिंजो मुकम्मल थियो हाणे मदीनो छॾ हिंदुस्तान वञी उते मदरसो खोल वञी मुंहिंजी उम्मत जा बच्चा पढ़ा वञ मुंहिंजे हदीस जो इल्म पहुचा कुरान पढ़ा इल्म दीन जी ख़िदमत कर त साईं अब्दुल हक रोई पियो महबूबन फरमायो रोई छा जे लाथो अर्ज़ की सोना मदीने खां परे थी वेंदुसि अवां जो हिकु रोज़ दीदार थींदो आहे मुंहिंजे पाक महबूब फरमायो अब्दुल हक मदीने खां हल वञ टहली खां मदीनो परे न आहे ऐं मदीनो टहली खां परे न आहे तूं असां खां परे नाही वञी मदरसो पढ़ा मुंहिंजो वाइदो आहे रोज़ टहली अची रात जो तोखे मां दीदार कराईंदुसि। सैयद अब्दुल हक रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था जेतिरो अरसो रहियो ऐं मालूम छो त पढ़ण इहो महबूब खे तमामु वणंदड़ अमल पढ़ण ऐं पढ़ण इन्ही जे करे साईं फरमायो मन अकरम आलिमन फाकरम सबीन नबिया एक आलिम दीन जी इज्जत करण गोया 70 नबियन जी इज्जत। मन अकरम मुतअल्लिमन फाकरम सबीन शहीदा जे एक तालिब इल्म जी इज्जत कई उन गोया 70 शहीदन जी इज्जत कई। मुझा प्यारा दोस्तों अवां कुरान पढ़ो अवां पाण जेके वॾा थी विया शर्मायो न त हाणे हिन उम्र में कीअं पढ़ूं कीअं वञी मदरसे में वियूं न मुझा प्यारा दोस्तों शर्म में शर्म कोने को कुरान पढ़ो मुझे आका फरमायो त सॼी रात जे ओ जागे सॼी रात जे नफ़लनि खां हिकिड़ी कुरान जी आयत सिखण बहितर आहे। एक मानू सोमनी नमाज पढ़ी शुरू थे नफल पढ़दो रहे फजर थी वजे हिकड़ो मानू सोमनी खां पो हिकड़ी आयत कुरान की पढ़े थो सिखे थो तो मुझे हबीब फरमायो कुरान पाक वारे के ओ जागे वारे के ज्यादा सवाब हासिल क़यामत जे ॾींहुं अल्लाह से सभिनी मोमिनन के कुदरत वारा हथ खणी सलाम जो जवाब ॾिनो पर सैयदना अमीरुल मोमिनीन फारूक आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु सां रब पंहिंजो हथ वधाई सिर्फ हज़रत उमर सां हथ मिलाईंदो ऐं ॿियो
उहे माइट उहे वालिदैन जिन पंहिंजा बच्चा पढ़ाया होंदा पंहिंजे बच्चन के कुरान शरीफ पढ़ायो होंदो। मुझा प्यारा दोस्त क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह पाक मलाइकन के फरमाईंदो ऐलान कयो त जिन पंहिंजा बच्चा पढ़ाया उहे सब मूं वटि हाज़िर थिया। मुझा प्यारा तालिब इल्मन जा आलिमन जा माँ पी हाफिज़न जा माँ पी नाज़रा कुरान पढ़ाइण वारन जा माइट सब अल्लाह जी हुजूर में रब जी बारगाह में हाज़िर थींदा। अल्लाह पाक उन्हनि जे मथां नूर जा ताज केॾो वॾो एहसास हूंदो मैसर जे मैदान में रब पंहिंजे कुदरत वारे हथनि सां जिन पंहिंजा बच्चा पढ़ाया उन्हनि जे मथनि ते ताज रखंदो। अल्हम्दुलिल्लाह अॻे मदरसनि जी खोट हुई हाणे त ख़ुदा जी महिरबानी सां मदीने वारे साईं जे सदके ॻोठ ॻोठ में असां सुन्नत जमात जा मदरसा क़ाइम अमा पंहिंजा बच्चा छॾियो मदरसन सां तावन कयो आलिमन सां तावन कयो। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो इंशाअल्लाह इहो तावन रहे त क़यामत ताईं सुन्नत जमात खे लहर सल्लल्लाहु अलैहि आला हजरत इमाम इश्क मोहब्बत रहमतुल्लाह तआला अलैहि जा अकीदत मंदायूं गुलाम पर असा के बरेलवी सदे अकलियत में पिवाणे असा ताजदार बरेली जा गुलाम पर असी आयूं अहले सुन्नत वल जमात अहले सुन्नत वल जमात घणी जगह बरेलवी था बरेलवी असां अहले सुन्नत वल जमात आहियूं। असांजे मसलक जी उम्र मुंहिंजा प्यारा 150 साल कोन्हे जॾहिं खां सुहिणे महबूब फरमायो त अचो ईमान आणियो कलम पढ़ो सुहिणे सिजी पर ईमान आंदो सुन्नत जमात शुरू थी। अहले सुन्नत माना मदीने जे साईं जे तरीक़े ते हलण वारो जमात माना असहाब जी जमात असल है अकीदो वरतला अकद निकाह के भी चबो अकद गंड के भी चबो गंड समझो ना निकाह के छड़ियो था असल गाल गयो हां एकड़िया हड़ इया उनजी गंज इया है गंज वो दुकान वाले की तो भाई वो गंज सही नीचे बता फमी न वजे ठीक है हां कल मुझे ठंडे प्रोग्राम में जाखरा तो मुझे वहां गल्लो सही कोने वो मिलन वांतर बोतलों बटे अपराए ठट्टे माओ छोकरन खयू प्लास्टिक चे में गंज सही कोने अल्लाह किथे करी खाली थेली थी तो अकीदो अकद का अकद निकाह भी आ जालमन से सही हलिया तो ठीक है न तो यो गंज भी टूटी सके थी। तो दोस्तों बिया है गंज ये गंज खुली वही तब पो हड़ वारो सामान तो ईमान अकीदो गंडा ऐ उनजी गंज जो सामान हड़ जो सामान नमाज रोज़ो हज ज़कात ये गंज खुली वही तो नमाज में खैर न हज जो न ज़कात जो सब ज़ाया थी वेंदो दुआ कयो सल अकीदे वारी गंज मजबूत रहे। बेटा जान जो फरमाए तो पखी जवाई पिड़ में
निशान अदा मोती